थूम जो इस्तेमाल केतिरनि ई खाधनि में थींदो आहे। कुझु खाधा अहिड़ा बि आहिनि जिन में थूम इस्तेमाल न कई वञे त उहे खाइण में ज़ाइकेदार नाहिनि लॻंदा। न रुॻो ज़ाइके पर थूम फ़ाइदनि जे हवाले सां बि घणी मशहूर आहे। इहा मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाईंदड़ बहितरीन सब्ज़ी साबित थिए थी। कंहिं बि खाधे में आम तौर ते अछी थूम जो इस्तेमाल थींदो आहे, पर छा तव्हांखे ख़बर आहे त थूम जो ॿियो क़िस्म बि थिए थो जेको कारे रंग जी थूम आहे। थी सघे थो त तव्हां कॾहिं कारी थूम ॾिठी त छा, पर ॿुधी बि न हुजे। अॼु असां तव्हांखे न रुॻो कारी थूम ॾेखारींदासीं, पर उन जा अहिड़ा त फ़ाइदा ॿुधाईंदासीं जेकी अव्हांखे इहा थूम ॻोल्हे ॻोल्हे खाइण ते मजबूर कंदा। हक़ीक़त में कारी थूम का कुदरती तौर ते नाहे थींदी, पर इन ई अछी थूम खे जॾहिं फर्मेंटेशन जे तरीक़ेकार मां गुज़ारियो वेंदो आहे त इहा कारी थी वेंदी आहे। रंग मटिजण सां गॾु थूम जो ज़ाइको बि एतिरो त मटिजी वेंदो आहे जो तव्हां सोचे बि नथा सघो। कारे थियण खां पोइ इहा ई थूम रसदार ऐं मिठी बणिजी वेंदी आहे। फर्मेंटेशन जे तरीक़ेकार तहत थूम खे केतिरनि ई हफ़्तनि ताईं मख़सूस गर्मी पद ऐं घिम वारे हंधि रखियो वेंदो आहे, जंहिंजे करे थूम में मौजूदु कुदरती केमिकल पंहिंजो रद्द अमल ॾेखारींदा आहिनि, जंहिंजे नतीजे में थूम कारी थी वेंदी आहे ऐं उन में नाक़ाबिले यकीन असर अची वेंदा आहिनि। कारी थूम में एंटीऑक्सीडेंट असरनि जे करे इहा असांजे जिस्म जो दबाव घटाइण सां गॾु केतिरियुनि ई ख़तरनाक बीमारियुनि खां बचाईंदी आहे। कारी थूम में अलेसन नाले जुज़ मेटाबॉलिज़्म निज़ाम ते हाकारी असर छॾींदो आहे, जंहिंजे करे जिस्म जी चर्बी तेज़ीअ सां ॻरंदी आहे ऐं वज़न में बि वॾी हद ताईं लाथ अचे थी। केतिरियुनि ई तहक़ीक़ुनि मां साबित थियो आहे त कारी थूम दिलि जी सिहत लाइ बि इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदी आहे, जेका कोलेस्ट्रोल जी सतह खे घटि करण सां गॾोगॾु ब्लड प्रेशर खे बि ज़ाब्ते में रखंदी आहे। कारी थूम में ॼाणायल फ़ाइदा एतिरे क़दुरु फौरी थींदा आहिनि जो इहा कंहिं बि दवा जी जाइ वालारे सघे थी।